जो पंहिंजी कहिड़ी हालत है, पंहिंजे जानवरनि जी कहिड़ी हालत है, उहो गुरू खाइनि था त उनजी खुराक न आहे, पाणी न आहे। ये सारियूं अहिड़ियूं ज़रूरतूं आहिनि जंहिंखे अलाह तबारक व ताला जल शान हू पूरियूं करे थो। त माल वीचारा कपाइया पंहिंजे गुनाह में गाह खां पाणीअ खां महरूम थी वञनि था। त इनजो बि पाण खे अहसासु खपे त असीं जानवरनि खे बि ॾुख ॾियूं था, हर शइ खे पाण तकलीफ़ ॾियूं था, त पाण हिकिड़ी अहिड़ी ज़ालिम मकरू कयूं जोकी हिनखे हिते हिकिड़ी धीउ पिती गॾोड़ी जी मणे खपे थो कि मुंहिंजी मणे मुरादूं थी पूरियूं थियूं दुनिया में नथियूं थियनि। शाहूकार जेके पैसा भेरा कनि था त उन हिकिड़ी जी बीमारी लॻी वञे, पैसा उते रहे उहो खाई नथा सघनि, या उन मथे हिकिड़ी जेकी आफ़त अचे जहले में वेंदा रहनि। त इहो पाण सम्झो इहा दुनिया माण्हू हिन मां भरपूर हिसो किने अहिड़ो न आहे। हिन दुनिया में अलाह पाण जेके लिखे ई मिलंदो, चौथो हिसो, टियों हिसो, ॿ हिसा, हिकिड़ो हिसो, जेतिरो पाण खे थोरो मिलंदो त आख़िरत में पाण यानी अलाह जी पकड़ खां बचंदासीं। भला चल दुनिया जो माणे हिसाब ॾियणो पवंदो, हालांकि अलाह जे नबी जा यानी असां बि दौड़ चङी जन्नत जी बिशार ते वई, अलाह जे नबी ख़्वाब ॾिठे त मूं बेरा मुंहिंजा टोए असाबो ऐं ई मणे आख़िर में अलाह वटि छुटी आया। अब्दुर्रहमान बिन औफ सिर्फ़ु मोड़ो आयो त पकड़ से सॼो शर सार हो। अब्दुर्रहमान मोड़ू के ऐं अलाह जा रसूल मुड़ दुनिया हुई कंहिंजे हिसाब किताब में आउं पकड़ो पियो हुउसि, उहो चवंदी पूरो थी तॾहिं मूंखे रजा मिली, त मुंहिंजो हिसाबु थियो कि जंहिं मूंखे पकड़ से ॿोड़े छॾियो आहे उहो मणे मोला जे अॻियां हाज़िर कयो, तंहिंखां बाद मूंखे रजा मिली। त अब्दुर्रहमान बिन औफ त 100 अठ अलाह जे राह में ॾींदो, इन माण्हू जो अहिड़ो हाल त भला पंहिंजो कहिड़ो हाल थींदो। जे 100 अलाह जे राह में ॾिना, हिकिड़ो उठ ॾिने, ॿिया हुन में कतार हलो आहे त इहे भले फेरा वञे। त अहिड़ा अलाह जा बाना ज़मीन मथे गुज़री विया जेके पंहिंजूं सारा असां सारी मिल्कत हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अलाह जे राह में ॾिनी। अलाह तबारक व ताला उन ॾियण खां पजाण हज़रत अबू बकर मिसकी न थियो, भले कुंज जिहाद में चंदा ॾिने बि, जीअं उन में ॾिने जीअं पुछड़ी में जिहादी में उहे चंदा हलिया पिया अलाह ॾिने बि। त जेतिरो इंसानु अलाहकार ॾींदो ऐं अलाह जो वाइदो आहे त हुन खे अलाह ॾींदो, पर पंहिंजो बखील नफ़्स जॾहिं इन ॻाल्हि मथे पाण खे तयारु करे त पाण पुॼी सघूं। हलो हेॾा वॾा कच्छ हलो ई पासो वधण थिए अचर न ई जे नमाज़ ते वेही हितां ई पढ़ां त नमाज़ ते वियो ऐं पोइ सोए को जे कंदो हा कयूं त बि त कहिड़ो हा हलण खे वेठा हुआ त पोइ कीअं सुणो, उॾा वियो, झुकी वियो, कंध हेठि करियो, अलाह वटि आज़िज़ी आज़वारी करियो, अलाह वटि तौबा इस्तग़फ़ार करियो ऐं अलाह असांखे माफ़ कर। तौबा हमेशह अहिड़ो वज़ीफ़ो आहे जेके जारी रखो, अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह ही पढ़ो त पिया, इन जी वजह सां अलाह गुनाह माफ़ करे थो ऐं अलाह बि इहो नेमतूं पाण मथे आणे थो ऐं अलाह पाण मथां तकलीफ़ूं दूरि करे थो। उहो वाधारो महिरबानी आहे त अलाह राज़ी थी अहिड़ो पाण खे कमु करणो, अलाह तबारक व ताला खे पाण खे राज़ी करणो आहे। त हिन मैदान में पाण अलाह खे सॾु करियूं, अलाह खे दाऊं करियूं, अलाह खे फ़रियाद करियूं ऐं
गुनाह रहा यानी गुनाह का हथ खड़ो अजकल पाव यानी कई किस्में जा गुनाह काल मौलवी गुनाह वीचारे घणो थे कई मरे गुनाह पाव में रहा हालांकि वेंदी व्याज टाइम गाड़ी में पा छे मिठाई हुई व्याज मथे आई ता अहिड़ी सुवारी पाके ॾियणु हराम है उन्होंने पाके बचो खपे व्याज जी कितनी मज़म्मत इस्लाम में आई है इन खां बचो ये नंबर ते ज़मीन जो मामलो है तो ज़मीन कंहिंजी हड़प कंदा त क़यामत जी 7 ज़मीनूं उनजी बराबरि थी इंसान जे कदम में कोन्हे है न पाखे ईअं थींदो कि अहिड़ियूं ज़मीनूं बि इंसान कीअं खणंदो पर तंहिं इंसान जो कद अलाह वॾो कंदो जे इन यानी दोज़खी जो हिकिड़ो ॾंद औद पार जबल जॾो हूंदो ॾंद इन जो जिस्म ऐं इन जो ॿियो भुज केॾो हूंदो त इन मथे भले भार पाण खणणो पवंदो त उन खां बाद चओ कंहिं भाउ खे यानी ज़मीन जी करे चिपलियो न ये ज़मीन अॼु आहे यानी पाणू मांद केॾी न करे इन कई इंसान आबाद हुआ ऐं वेंदा रहिया पाण अॼु इहो सवार कीन हूंदासीं त ज़मीन पंहिंजो हक़ न इन मथे पाणखे अलाह ॿुधाए ॾियनि यानी उनजा हाफ़्ज़ कंदा ऐं उनजी निगरानी में ऐं पोइ ज़मीन छॾे वेंदासीं त ज़मीन जंहिंजो हिसो हुई उनखे ॾेई ॾियणो अलाह जो ख़ौफ़ रखणो